घोसपुर भरसाकोट गुलाम कादिर शेख जो रवासी रहीबख्श शेख पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे। वारसनि पारां नौजवान जे अगवा थियण जो शक ज़ाहिर कयो पियो वञे। गुम थियल नौजवान जे वालिद हज़ूरबख्श शेख राब्तो करण ते ॿुधायो त पोरियत रहीबख्श शेख गुज़िरियल ॾींहुं पंहिंजे ॻोठ खां खीर विकिरो करण घोसपुर शहर वियो हो, जेको घर न आहे मोटियो। संदसि मोबाइल नंबर बि काल खां मुसलसल बंदि अचे पियो। वारसनि मूजिबि नौजवान जी गुमशुदगी जो पुलिस खे इतला ॾिनो आहे। रक़्त आगारण लाइ ॾिसंदा रहो JDN वेब।